मां ॿुधमि मां चयूं त ज़मीन खपाए थो, मां चयुमि मां पंहिंजे बाबे ॾाॾे जी ज़मीन खपायां थो पर ज़मीर नथो खपायां। तव्हां जेके ज़मीर फ़रोश आहिनि पंहिंजो ज़मीर खपाइनि था ऐं पंहिंजो पीपल्स पार्टी जी हिन महिल बौखलाहट आहे त जिते उहो रुॻो इलेक्शन इन खे सम्झनि था फॉर्म्स रिजेक्ट कराए ऐं ज़ोरी जी पंहिंजो दौंस ऐं धांधली सां पंहिंजो इहो चवनि था त असां इलेक्शन्स जेको आहे सो बग़ैर मुक़ाबले जे जेको आहे सो चूंडिजी वञूं त उन खां बहितर आहे त ईअं ई जीअं सरकारी मुलाज़िम वेठा आहिनि ऐं जेके असांजा आरओज़ ऐं जेके ॿिया सॼो सिस्टम आहे सरकारी माण्हुनि खे ईअं ई जेको आहे सो नॉमिनेट करे छॾनि। जीअं अॻे ज़कात वारा आंदा मंडा नॉमिनेट कंदा त हाणे बि पंहिंजा उम्मीदवार ईअं ई नॉमिनेट करे छॾनि। पर मां सम्झां थो हाणे बि असांखे हाई कोर्ट मां उमेदु आहे त इनशाला जेके रिजेक्ट थियल फॉर्म्स आहिनि असांजा एक्सेप्ट थींदा। ऐं मां वरी बि इहो चवां थो त लाड़काणे जो माण्हू सुजाॻ आहे, जॾहिं बि इलेक्शन जो मौक़ो ईंदो त उहो पंहिंजो सम्झे थो त केरु लाड़काणे जे माण्हुनि जो हमदर्द आहे ऐं कंहिं जेको आहे 15 साल हुकूमत में लाड़काणे ऐं लाड़काणे जे माण्हुनि जो इस्तेसाल कयो आहे। पर उन ॾींहुं मां ॿुधमि मां चयूं त ज़मीन खपाए थो, मां चयुमि मां पंहिंजे बाबे ॾाॾे जी ज़मीन खपायां थो पर ज़मीर नथो खपायां। तव्हां जेके ज़मीर फ़रोश आहिनि पंहिंजो ज़मीर खपाइनि था ऐं पंहिंजो जेको आहे चंदो बि जेको हले थो उहा इहा ई सरकारी जेका पंहिंजो इंस्टीट्यूट्स आहिनि सरकारी इदारा आहिनि उतां इहा सॼियूं माफ़ियाज़ वेठियूं आहिनि। तव्हांजी अस्पताल जो पैसो हुजे MS जेको आहे सो ज़ोरी मोकल वठी भॼी वियो। तव्हांजी एजुकेशन जा जेके मुलाज़िम आहिनि उहे उन्हनि जा ज़ाती मुलाज़िम आहिनि। तव्हां इरीगेशन ॾिसो एग्रीकल्चर ॾिसो हर इदारो जेको आहे उन्हनि जी वांगार वहे थो। चंदो सॼो उहो ई निकिरे थो जेको लाड़काणे जे अवाम जो पैसो आहे, जेको लाड़काणे जे माण्हुनि जो पैसो आहे उहो ई जेको आहे सो उन्हनि खे चंदे जी सूरत या भते जी सूरत में मिले थो। त उहो मां सम्झां थो त लाड़काणे जा माण्हू हाणे तक़रीबन सभु समझदार आहिनि, हर को माण्हू ॾिसे थो ऐं मूंखे पूरी उमेदु आहे त इनशाला जॾहिं बि इलेक्शन जो टाइम ईंदो त लाड़काणे जो माण्हू वरी बि जेको आहे सो अवामी इतिहाद ते ऐं अवामी इतिहाद जे दोस्तनि ते जेको आहे